नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ईंदाल मिठशा में तालका बढ़ाइण जे लाइ जदोजहद कमेटी जी हिमायत में कच्चे आबादी में गॾिजाणी थी, जिते लाशारी बलेदी मक़सिम मुख़्तलिफ़ बिरादरिन शिरकत कई। बिठशा में जदोजहद कमेटी जी तहरीक तेज़ थी वई, जिते बिठशा शहर सरापा एहतजाज बणियल आहिनि, जिते बिठशा शहर जी अवाम शागिर्दनि तोड़े आस पास रहंदड़ ॻोठनि जदोजहद कमेटी जी हिमायत करे छॾी, जिते बिठशा जी कच्चे आबादी में लाशारी बिरादरी पारां मीर इरफान लाशारी, अफजल बलोच, बूरो लाशारी पारां गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें जदोजहद कमेटी जे अॻवान सैयद गदा हुसैन शाह पारां तकरीर कंदे चयो त बिठशा बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। अॼु बिठशा जी अवाम काफ़ी तइदाद में शिरकत करे साबित कयो आहे त तालका बढ़ाइण असांजो बुनियादी हक़ आहे, जेको सरकार लतीफ़ जो शहर आहे, जंहिं शहर जो बुनियादी हक़ समझी अॼु ही शहर तोड़े बैराड़ी जा माण्हू मखदूम जमील ज़मा ऐं मखदूम महबूब ज़मा सां मुतालबो कयूं था त असां जे शहर खे तालके जो दर्जो ॾिनो वञे। उन मौके ते जदोजहद कमेटी जो कन्वीनर डॉक्टर अयाज चंद, डिप्टी कन्वीनर एडवोकेट साजिद राजपूत, सियासी समाजी तंजीमुनि जे अॻवाननि पारां शिरकत कई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।